नाज़रीन, बख्शापुर में अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। बख्शापुर में लांचर जो गोलो फाटण सबबि माल चारींदड़ 4 नींगर थॾे ते फ़ौत, जॾहिं त 4 नींगर सख़्तु ज़ख़्मी थी पिया। पुलिस ऐं रेंजर्स वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। बख्शापुर थाणे जे हथ ॻोठ इमामदीन गोलो में माल चारींदड़ नींगर लांचर जो गोलो खंयो त अचानक गोलो फाटी पियो, जंहिंजे नतीजे में 4 नींगर दीन मोहम्मद पुट अल्लाह बख्श, शफ़क़त पुट मौलाना, बरकत पुट अब्दुल गफ़ूर समेत 4 नींगर फ़ौत थी विया, जॾहिं त 4 नींगर महबूब पुट भूरल, तारिक पुट क़ासिम, तारिक पुट कबीर ऐं बाबन गोलो सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारसनि खणाए ॻणती जोगी हालत में इस्पताल आंदो। अहिड़े इतलाह मिलण बैदि पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। फ़ौत थियल नींगरनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारो माहौल आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। ऐं ॿिए पासे राब्तो करण ते ॻोल्हा बिरादरी जे चङे मुड़ुस नवीद अहमद ख़ान गोलो जो चवणु आहे त लॻे थो त कंहिं ज़ाती दुश्मनी जे करे रॉकेट लॉन्चर ऐं दस्ती बम कंहिं ज़मीन ते उछलायो आहे, जंहिंजे करे हीउ वाक़ियो पेश आयो आहे। SSP खे अपील आहे त वाक़े जी जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे।